कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में धणी बख्श जी मेज़बानी में मेहमान भी ईंदा। साईं अब्दुल वहाब जा दीदार भी थींदा। धणी बख्श जी मेज़बानी में मेहमान भी ईंदा। साईं अब्दुल वहाब जा दीदार भी थींदा। आलिम सगोर ऐं उते न तूफ़ान भी ईंदा। लोलियूं क़ुरान जूं उते ऐं दर्स भी ॾींदा। पढ़ंदा मदाही प्यार मां पिर भात जो जलसो। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में उनवान आहिन जलसे जो दिस्तार फजीलत। साईं रब नवाज़ चाचड़ जी ज़ेर सदारत। उनवान आहिन जलसे जो दिस्तार फजीलत। साईं रब नवाज़ चाचड़ जी ज़ेर सदारत। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में चाचड़ थो कयां शेर सां जलसे जी इशाअत। फेसबुक ते ॿुधण वारनि खे भी आहे दावत। चाचड़ थो कयां शेर सां जलसे जी इशाअत। फेसबुक ते ॿुधण वारनि खे भी आहे दावत। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। महफिल मिठे क़ुरआन जी ऐं नात जो जलसो। कंधकोट में 10 जून ते आ रात जो जलसो। कंधकोट में।